अमली नमूनो। एक बुज़ुर्ग जी एक हिकायत बयान कई वई आहे त हिन सां गॾु हिन जो हिकु मुरीद तालिब इल्म रहंदो हो। उन तालिब इल्म जे गॾु रहण करे हू तमामु घणी रियाज़त ऐं मुजाहिदो कंदो हो त जीअं उहो तालिब इल्म उनखे ॾिसी ऐं उन जे अमल ऐं अदब जे नमूने मां को अमली सबक़ हासिलु करे। हक़ीक़त में इहा ई नरमी ऐं ख़ुशि इख़लाक़ी आहे जेका कंहिं कम में शामिलु थी उनखे 4 चंड लॻाए थी। इन करे हिकु हक़ीक़ी तालिब इल्म मुरीद सूफ़ियुनि जे तरीक़े ते ईमान आणींदो आहे ऐं उन्हनि जहिड़ा अमल कंदो आहे ऐं ॼातल सुञातल तरीक़े ते सलूक मुजाहिदे ऐं मुशाहिदे में मशगूल रही मुतसव्वफ़ जे दर्जे ते पहुची वञे थो ऐं उतां तरक़ी कंदो साहिब मुशाहिदो सूफ़ी बणिजी वञे थो। पर जेको मुतसव्वफ़ सूफ़ी जे हाल ऐं अमलनि जे तक़लीद नथो करे ऐं न वरी उन्हनि जी इब्तिदाई असूलनि ते अमल करे थो, रुगो ज़ाहिरी लिबास ऐं शिकिल व सूरत में संदसि तक़लीद करे थो त उनखे सूफ़ी जे मसाबा करार नथो ॾेई सघिजे। छो जो हुन उन्हनि जी शुरूआत ऐं बुनियादी ॻाल्हियुनि जी बि तलक़ीद न कई पर सिर्फ़ु ज़ाहिरी लिबास में उन्हनि जहिड़ो हो। पर तंहिं हूंदे बि जेको संदसि सोबत में वेठो उहो बदनसीब न रहंदो। जीअं त हदीस शरीफ़ में आहे त जन बि जंहिं क़ौम जी मशाबियत अख़्तियार कई तन जो उन क़ौम में शुमार कयो वेंदो।